नाज़रीन, भारत में एक आशिक खे पंहिंजी महबूब जी शादी बर्दाश्त न थी ऐं इन बदिलो वठण जे लाइ छोकिरी खे शादी जे मौक़े ते होम थिएटर बम मोकिले ॾिनो, जेको फाटण सबबि घोट मारिजी वियो। भारतीय मीडिया मूजिब ही वाक़ियो रियासत छत्तीसगढ़ जे ज़िले कबीरधम में पेश आयो, जिते पुलिस जे तरफ़ां ॿुधायो वियो आहे हिक सरजू नाले नौजवान पंहिंजे महबूब खे शादी जे मौक़े ते होम थिएटर म्यूज़िक सिस्टम जो तोहफ़ो ॾिनो, जंहिं में हिन बम लॻाए रखियो हो। पुलिस मूजिब जीअं ई घोट जे तरफ़ म्यूज़िक सिस्टम खे हलाइण जे लाइ बिजली सां लॻायो त ज़ोरदार धमाको थियो, जंहिं जे नतीजे में घोट मौक़े ते ई मारिजी वियो, जिते घोट जो भाउ बि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जेको ज़ख़्मनि जा ताप न संदे इलाज दौरान फौत थी वियो। पुलिस मूजिब धमाके सबबि घर जूं भितियूं ऐं छित किरी पई। वाक़े बाद जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं पंहिंजे ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।